कार चऊं था ख़बर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त तरक़ियाती मंसूबा अवाम जी अमानत हूंदा आहिनि। इलेक्शन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जे ऐलानियल 10 नुकाती एजेंडा ते अमल पैरा आहियूं। सॼी सिंध में अवाम खे साफ़ पाणी फ़राहम कंदासीं। बोर मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ फंडिंग जो इंतज़ाम थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हैदराबाद में पीपल्स पार्टी उहिदेदारनि ऐं कारकुननि सां गॾिजाणी थी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह गॾिजाणी में शरीक कारकुननि खे मुख़ातिब थींदे चयो त सूबाई वज़ीरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे पाण सां गॾु आंदो आहे त जीअं अव्हां जी शिकायतुनि जो अज़ालो थी सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि हिदायत ते कारकुननि सां गॾिजाणियूं करे रहिया आहियूं त जीअं कारकुननि जी तजवीज़ तहत बजट में वधि खां वधि अवामी भलाई जूं स्कीमूं शामिल करे सघजनि। गॾिजाणी में पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी, सीनियर सूबाई वज़ीर शवर्जी निनाम मेमण, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर हुसैन शाह, सैयद गनी, ॼाम ख़ान शोरो, मख्तूम महबूब ज़मान समेत पीपल्स पार्टी हैदराबाद डिवीज़न जा हिदेदार ऐं कारकुन वॾे अंग में शरीक थिया। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ाकिर लगारी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाकिर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि डिवीज़न जे 3 ज़िलनि जो इजलास थियो आहे, जंहिंमें वॾे वज़ीर जे चूंडियल नुमाइंदनि मक़ामी इदारनि जे जेके नुमाइंदा आहिनि ऐं उहिदेदार कारकुन उन्हनि खां तरक़ियाती कमनि बाबति तजवीज़ वरितियूं वयूं। इजलास में पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी, सूबाई वज़ीर शर्जील निनाम मेमण, नासिर हुसैन शाह, ॼाम ख़ान शोरो समेत ॿियनि वज़ीरनि शिरकत कई आहे। तव्हां ॿुधाईंदो हलां त हैदराबाद में वॾे वज़ीर चवणो त हैदराबाद में हिन वक़्तु 61 मिलियन जूं जेके 239 स्कीमूं आहिनि उहे जारी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त हिन साल हैदराबाद में 239 स्कीमुनि में एलोकेशन 17 मिलियन रुपया मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त मटियारी में 15 मिलियन जूं 106 स्कीमूं जारी कयूं वयूं आहिनि। ऐं ॿुधाईंदो हलां त वॾे वज़ीर इजलास बाद हिलाल अहमद लतीफ़ाबाद में बि पहुतो, जिते हुननि इस्पताल में माज़ूरनि लाइ ट्रेनिंग सेंटर जो बि इफ़्तिताह कयो, जिते वॾे वज़ीर सां गॾु सीनियर वज़ीर बि पिणु शामिल हुआ। सेंटर ठीक आहे ज़ाकिर लगारी, अव्हां लाइन ते ई रहो। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध जो